अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पर मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाइज। नाज़रीन, अॼु गुफ़्तगू कंदासूं सिंध जे बारे में। सिंध जेका चवण में, किताबनि में, लिखतुनि में, बजटनि में जेको आहे उहा हिकिड़ी ऐं तारीख़ में हिकिड़ो ख़ुशहाल ख़ितो लिखियो वञे थो। सिंध जी तारीख़, सिंध जा तारीख़दान लिखनि था त सिंध जा माण्हू कॾहिं बि एग्रेसर न रहिया, ॿाहिरियनि मुल्कनि ते हमला इंज लाइ न कयूं छाकाणि त हुननि वटि पाणी हिते एतिरो कुझु हुओ जो उन्हनि खे कॾहिं ॿाहिरि वञण जी ज़रूरत न पई। हिकिड़ो इंतिहाई ज़बरदस्त क़िस्म जो दरिया ऐं दरिया जे इर्द गिर्द जेका हिकिड़ी फर्टाइल क़िस्म जी धरती, ऐं उनखां पोइ वरी जॾहिं हीउ मॉडर्न दौरु आयो त उनखां पोइ पोर्ट ॿ पाकिस्तान जा ॿई वॾा पोर्ट उते, ऐं उनखां पोइ वरी जॾहिं मादनियात जो अचे थो ऐं पंहिंजो सॼी दुनिया जे अंदरि जेको उते तेल बि मिले थो, गैस बि मिले थी, पर कोयले जा दुनिया जो चोथों नंबर वॾा ज़ख़ीरा उते। सॼी दुनिया सां वापार जो लंघ जेको आहे उहो कराची ऐं उनजे करे रेवेन्यू जो सभ खां वॾो पंहिंजो जेको मर्कज़ बि सिंध आहे। इहा सॼी सिंध जेका आहे, जेका 5 करोड़ खां वधीक माण्हुनि जो आबादी आहे, उन सिंध जे बारे में असां ॾिसूं था त सिंध जे अंदरि गाॾियूं भलियूं थींदियूं थियूं वञनि ऐं हिकिड़नि माण्हुनि वटि, हिकिड़नि ख़ानदाननि वटि कॾहिं कंहिं ज़माने में विलीज़ जीपूं, हिकु विलीज़ जीप हूंदी हुई, पर उन्हनि ख़ानदाननि जा जेके हुकूमतुनि में मुसलसल रहिया आहिनि, बंगला जेके आहिनि उहे हाणे मल्टीप्लाए थींदा पिया वञनि, उन्हनि जी औलादनि जा बंगला मल्टीप्लाए थींदा था वञनि। गाॾियूं उहा विलीज़ जे त पंहिंजी जाइ ते हाणे जेके लैंड क्रूज़र्स ऐं जेको आहे जदीद क़िस्म जेके ॿियूं गाॾियूं आहिनि उहे हर नए साल जेके मॉडल नवां अचनि था उहे सिंध जे अंदरि असांखे सिंध जे हर ज़िले में अहिड़ो 10, 15, 20, 15 माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे उहे तव्हांखे नज़र ईंदियूं उहे गाॾियूं। पर सिंध जेका आहे उहा मजमूई तरह ते इन्हनि समूरनि वसीलनि जे बावजूद बि ख़ुशहाल कान थी थिए। पर ख़ुशहाली जा दावा ऐं इहे ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको सिंध जे अंदरि जेका तहरीक हलंदी रही आहे मुख़्तलिफ़ इशूज़ ते, उनमें बि असां मुख़्तलिफ़ नारा ॿुधा। कॾहिं जेको आहे कालाबाग डैम न खपे, कॾहिं जेको आहे पंहिंजो फलाणो पंहिंजो दरिया पाणा चश्मा जहलम लिंक कैनाल बंदि करियो तहरीक, कॾहिं जेको आहे ॿी इन तरह जी तहरीक, कॾहिं धारी आबादकारी जो मसइलो उन ते तहरीक। इहे समूरियूं तहरीकूं पंहिंजी जाइ ते, पर असांजे कॾहिं बि असां इहो वञी चेक न कयो त सिंध जे अंदरि माण्हू जेको रहनि था, जेके 5 करोड़ माण्हू रहनि था, कराची खां कश्मीर ताईं ऐं किंझर खां कारूंझर ताईं, कोहिस्तान काछे खां वठी थर ताईं, ऐं सिंध जो जेको ही जेको मेन जेको सिंध जा जेके ज़िला आहिनि, जेके दरिया जे ॿिन्ही पासे जेको आहे पंहिंजो आबाद माण्हू आहिनि, इहे सभिनी माण्हुनि सां हिकिड़ो हशर जेको आहे बुनियादी तरह ते उहो इहो आहे त उन्हनि खे पीअण जो साफ़ पाणी मुहैया कोन्हे को। इहा ॻाल्हि हूं त लिखण पढ़ण में ऐं उनमें मुख़्तलिफ़ माण्हू कंदा रहनि था, पर हाणे हिन भेरे जॾहिं इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे ऐं हिकिड़े पंहिंजो असांजे दोस्त शहाब उस्तो साहिबु हिकिड़ी पिटीशन दाख़िल कई, जंहिंजे नतीजे में सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान हाई कोर्ट जे जज ते मुश्तमिल हिकिड़ी कमीशन ठाही ऐं उहा कमीशन जॾहिं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करण खां पोइ जेके उहे फाइंडिंग्स जेके असां रोज़ु अखियुनि सां ॾिसंदा रहिया आहियूं, उतां गुज़रंदा रहिया आहियूं, उहे सभु शयूं थींदे ॾिसंदा रहिया आहियूं, पर हाणे जॾहिं उहे कमीशन जे पारां उहे फाइंडिंग्स असांजे साम्हूं आंदियूं वियूं आहिनि त सची ॻाल्हि इहा आहे त माण्हू जूं जा लिंग कांडारजी था वञनि त अहिड़ो हशर हिन सिंध जे माण्हुनि सां थिए पियो जो सिंध जो को हिकिड़ो माण्हू बि न आहे जंहिंखे हीअ जेका असांजी रियासत आहे उहा पीअण जो साफ़ पाणी मुहैया कंदी हुजे। हिते गुफ़्तगू कंदासूं दावत ॾींहुं आहे जेको प्रोग्राम में असां एडवोकेट शहाब उस्तो साहिब खे, जेके पिटिशनर आहिनि सिंध जे पाणी जे हवाले सां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में, अचो त उनसां गुफ़्तगू कयूं। उस्तो साहिबु अस्सलाम वालेकुम। छा हक़ीक़त छा आहे? हक़ीक़त साईं शर्मनाक आहे ऐं एम्बेरेसिंग आहे। जेकॾहिं मां हुनजो ज़िक्र बि कयां थो त मूंखे सची ॻाल्हि आहे त शर्म थो अचे त सिंध जो माण्हू, सिंधू माथिरीअ जो माण्हू, जीअं तव्हां ज़िक्र कयो त हिकिड़ी एग्रेरियन सोसाइटी 5000 साल 7000 साल पुराणी एग्रेरियन सोसाइटी, तहज़ीब जो असां जो हिकिड़ो विरसो ऐं माण्हुनि में हिकिड़ो तारीख़ी तौर ते घटि में घटि हिकिड़ो
सेल्फ रिस्पेक्ट ऐं डिग्निटी वारो हिकिड़ो जेको तस्वुरु रहियो आहे, असां हमेशह सिंध खे अहिड़े तरीक़े सां ई पंहिंजे तस्वुर में ज़िंदा रखियो आहे। ऐं असांजो आइन बि जेको आहे इंसान जे डिग्निटी जो तहफ़ुज़ जी जेका सो ज़िमेदारी खई आहे। आर्टिकल 14 जे तहत हर माण्हूअ जो जेको इज़त नफ़्स आहे, उनजो वक़ार जेको आहे उहो कॾहिं बि रियासत मजरू न थियणु ॾींदी ऐं हर माण्हूअ खे पंहिंजो हिकिड़ो बावकार ज़िंदगी गुज़ारण जो मौक़ो मिलंदो। पर हिते सिटीज़न जी ॻाल्हि त परे रही, हिते त पूरे हिकिड़े प्रोविंस जी ॻाल्हि थो मां कयां, पूरे हिकिड़े समाज जी ॻाल्हि थो कयां, जंहिंमें अर्बन ऐं रूरल सोसाइटी ॿई मौजूदु आहिनि। सॼी जी सॼी सिंध जा माण्हू हिन वक़्तु जेके आहिनि उहे हिकिड़ो इंतिहाई, मां सम्झां थो त शर्मनाक हद ताईं वीचारा हिकिड़ो अहिड़ो ज़िंदगीअ जो हिकिड़ो डेली एक्सपीरियंस था कनि जेको शायदि माण्हू तसवुरु बि नथो करे सघे। त तव्हांखे गटर जो गंदो, नालियुनि जो, अस्पतालनि जो, सनतुनि जो जेको गंदो फज़लो जेको आहे, गदलाई जेका आहे, उहो तव्हांजी दरियाहनि में उहो फिटी था कनि ऐं उनखां पोइ उहो ई तव्हांखे सप्लाई था कनि। माना इहो ईअं आहे जीअं वाटर कूलर साफ़ पाणी जो भरे, उनमें हेठां कमोड मां उहो भरे, उहो विझो, असां वरी गंद जेको घर मां किचिरो गॾिजो उहो उनमें विझो। वधीक हिनखे जेतिरो तव्हां सोचींदो ओतिरो वधीक इंसान जी मूंखे त यकीन कयो नफ़्सियाती मसइलो थी पियो आहे मूंसां, छाकाणि त मां ॾिठो आहे मुंहिंजे लाइ त हाणे मतिलबु पाणी पीअणु, इस्तेमालु करणु, तड़ु करण में हिकिड़ी एफर्ट आहे। त सही ॻाल्हि इहा आहे त भला सिंध को मक़बूज़ा इलाइक़ो आहे छा? पीपल्स पार्टी जी का बैठकीअत आहे छा? हीअ त मुंहिंजे ख़्याल में शायदि पार्टी सां मूं ॻाल्हायो हो ॾींहुं जॾहिं तव्हां सां मुंहिंजी फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी हुई। मां गुज़ारिश पेश कयां हिकिड़ी, नाज़ी जर्मनीअ बि शायदि ईअं न कयो हूंदो। ठीकु आहे, उते माण्हुनि खे मारियो वियो, सभु कुझु थियो, ईअं कोन्हे त तव्हां उन्हनि गटर जो पाणी पीआरियो। उन्हनि खे तव्हां गटर जो पाणी पीअण त मतिलबु गटर सां असांजो सॼो समाज जेको आहे उहो जुड़िजी वियो आहे। असांजो उथणु वेहणु, खाइणु पीअणु, निमाज़ लाइ जेको वज़ू था कयो उहो बि पाणी उहो ई आहे। तड़ु था कयो, तव्हां ॿोड़ में था विझो, मानी में था विझो, पंहिंजो कपिड़ा था धो, तड़ु था कयो, मुंहुं था साफ़ु कयो। इन खां वधीक ॿी कहिड़ी तज़लील आहे जेका इंसान जी तव्हां कंदव? ऐं मूंखे सम्झ में कान थी अचे त मां जेको हुते मुख़्तलिफ़ पूरे सिंध में असां घुमिया आहियूं, मुख़्तलिफ़ जेके टेक्नीशियन्स आहिनि, इंजीनियर्स हुया, उन्हनि खां जॾहिं असां पुछियोसीं, उन्हनि चयो साईं एॾो को वॾो ख़र्च बि न घुरिजे, छाकाणि त अफ़सोसनाक सूरत हाल इहा आहे, ईअं कोन्हे त ट्रीटमेंट प्लांट्स मौजूदु कोन्हनि, फिल्टर प्लांट्स मौजूदु कोन्हनि, क्लोरिनेशन जा जेके आहिनि उहे जेके इमारतूं ऐं पूरा जेके फैसिलिटीज़ अवेलेबल न आहिनि। सवालु सिर्फ़ु हिकिड़ो आहे जेको मां जिते किथे सभिनी खां पुछियो आहे त हलनि छो नथा। हैदराबाद में स्टेट ऑफ द आर्ट बहितरीनु हिकिड़ो वॾी ज़बरदस्त एस्टेब्लिशमेंट आहे, हिकिड़ी पूरी ट्रीटमेंट प्लांट वाटर सप्लाई जी ज़बरदस्त उहो प्रोजेक्ट आहे, केतिरनि फलनि खां बंदि पियो आहे। छाकाणि त परवाही कोन्हे, लापरवाही, गवर्नमेंट खे परवाही कोन्हे। छाकाणि त मां जेका शुरू में ॻाल्हि कई त हे कॉलोनियल शायदि जेके इंपीरियलिस्ट हुया, जेके माण्हुनि खे महकूम करे, ये जेके 16-17 सेंचुरी में जेको इहो दौरु इंतिहाई ज़ालमानो दौरु जेको हुयो, जंहिंमें पोर्चुगीज़ ऐं इहे डच ऐं जेके स्पेनिश विया, वञी लैटिन अमेरिका, साउथ अमेरिका खे जेको आहे जंहिं तरीक़े सां उन्हनि महकूम बणायो, माण्हुनि खे जेको आहे सो हिकिड़ी जानवरनि खां बदतरीन ज़िंदगीअ ते जेको आहे सो गुज़ारण ते मजबूर कयो। असांजी पीपल्स पार्टी जी हुकूमत माण्हुनि खे हाणे उन बदतरीन ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर करे छॾियो। न, मां पीपल्स पार्टी सां ॻाल्हायो उन ॾींहुं तव्हां सां मुंहिंजी साल थी विया पीपल्स पार्टी जी फ़ोन ते मुंहिंजी तव्हां सां ॻाल्हि ॿोल थी हुई। जेको लोकल गवर्नमेंट जो जेको वज़ीर आहे पंहिंजो जाम खान शोरो साहब, तव्हां उन सां मुंहिंजी टॉक ॿुधी हले न, हू चए थो
मां ॿुधी हा हू उनजा ॿ टे हिकु त पंजाब मां थो अचे, हिकिड़ो पंजाब खां अचे थो, ॿियो चए मञा थो थो। वसीला कोन्हनि, ऐं टियों चए थो त हीअ ख़राबी एॾी पुराणी हाणे मां आहे जो असां तव्हां टिनी जा जवाब हा। ॾियां। जेकॾहिं पंजाब खां थो अचे, पाणी जेको आहे उहो CCI में तव्हां खणी वञी सघो था, पाणी जो मसइलो आहे। तव्हां पुछो घणियूं CCI में तव्हां पाणीअ जे मसइले ते मीटिंग्स कॉल कयूं आहिनि। इन खां वॾी बि कहिड़ी एमरजेंसी थी सघे थी त तव्हां सिंध जे सॼे पूरो 6 करोड़ माण्हुनि खे मुस्तक़िल शर्मनाक हद ताईं, उनजी तज़लील जी हद ताईं तव्हां जेको आहे उन्हनि खे ट्रीट था कयो। हिकिड़ी बि मीटिंग कॾहिं न ॿुधी हूंदी तव्हां त पाणीअ जे मसइले ते, यानी पाणी माना सफ़ाई जो पाणी। कमीशन जूं फाइंडिंग्स जेके आहिनि न, मां उन ॾींहुं उन सां ॿुधो। गुज़ारिश कई त उहो पंजाब वारो पाणी त पंहिंजी जाइ ते, ॿुधो 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 पर मुंहिंजो राइस कैनाल ते मां उहो ई थो अरिड़हं चवां, जाइनि ते ॿुधो त हा मां ॿुधो इहो जेको चवनि था त साईं होॾां थो अचे पाणी, ठीकु आहे होॾां थो अचे, तव्हां हुनखे रोकियो, तव्हां पंजाब सां ॻाल्हायो, जेको LBDO RBDO जेको तव्हां ठाही आहे, जेको बि हुनजो हशर थियणो आहे उन हशर चङी तरह ठीकु कयो, वफ़ाक़ सां वेही ॻाल्हायो। बिल्कुलु का तव्हां ॿुधो, कॾहिं को ॿुधो अथव, को बयान में ॿुधो अथव? अचो भला हाणे जेको असांजो पाणी जॾहिं गुडूअ खां हेॾे थो अचे हेठि, उन खां पोइ छा थो थिए? उन खां पोइ जेको उहो पाणी आहे उनजो जेको हशर थो थिए त उहो पाणी पहिरियों त खणी ठीकु आहे गदलाइप हूंदी, उते मथां इंडस्ट्रियल वेस्ट हूंदो, टेनरीज़ जो पाणी ईंदो हूंदो, सभु कुझु ईंदो हूंदो, उन खां पोइ त डिक्लेयर थी थो वञे त हाणे गटर आहे। प्रैक्टिकली गुडूअ खां वठी कराचीअ जे मनोड़े ताईं इहो सॼो जेको असांजा जेके दरिया आहिनि, जेको असांजो सिंधु आहे, उन सां गॾु जेके ट्राइब्यूटरीज़ आहिनि, नंढा नंढा कैनाल्स आहिनि, नंढियूं नंढियूं जेके वाह चवंदा आहिनि न, जेके नंढा नंढा वाह, उहे बि ऑफिशियली डिक्लेयर्ड अथव गटर। कल्ह वॾे तम तराक सां सेक्रेटरी इरीगेशन हाई कोर्ट में बीह चयो त साईं असां जेकॾहिं इहो गटर जेके इहे सीवरेज जो जेके पॉइंट्स लखनि जी तइदाद में, हज़ारनि जी तइदाद में पूरी सिंध में थी वियूं आहिनि, शामिल दरिया में जेको पाणी थो किरे, इहो बंदि कंदासीं त इहे त साईं पोइ सॼा जेके इलाइक़ा आहिनि गटर में ॿुॾी वेंदा। त हिते मूं हुनखे इहो चयो त जेकॾहिं ॿुॾनि था त भली ॿुॾनि, तव्हांजी जेका ज़िमेदारी आहे उहा इहा आहे त तव्हां दरिया जो जेको आहे सो तव्हां हुनजा कस्टोडियन आहियो, तव्हां पंहिंजो कमु कयो। इरीगेशन डिपार्टमेंट इरीगेशन जे जेको असांजो इंफ्रास्ट्रक्चर आहे उनजो कस्टोडियन आहे। सीवरेज वारा जेकॾहिं पंहिंजी इनएफिशिएंसी था ॾेखारनि, करप्शन था कनि, उन्हनि खे का परवाह कोन्हे त तव्हां उन्हनि जो ठीकु न खयो आहे, तव्हां चओ साईं असां हिन में न करणु ॾींदासीं, उहो कोई वञी इलाइक़ा तव्हांजा ॿुॾनि, जॾहिं इलाइक़ा ॿुॾंदा माण्हू ॿाहिरि निकिरंदा, सीवरेज वारनि ते प्रेशर पवंदो, इहो सिस्टम ठीकु थींदो। नतीजतन हाणे छा थियो आहे, असां हैदराबाद में ऐं सखर में ॾिठोसीं त उते बिल्डर त हाणे हिननि खां पुछनि ई कोन था, उहो डायरेक्टली सिधो सौ जेको पाइप छिके अची फुलेली में था विझनि या दरिया में था विझनि। ऐं हे जेके इरीगेशन वारा आहिनि इन्हनि खे का परवाह कोन्हे, हुननि ॼण त इहो एक्सेप्ट करे छॾियो आहे त हे दरिया जेको आहे इहो हाणे सीवरेज जो हिकिड़ो वॾो नालो आहे, गंदो नालो आहे। हलो ठीकु आहे, जेकॾहिं गंदो नालो हुजे भई असांखे हिन ते इतराज़ कोन्हे, हालांकि हिन सां तव्हां जेको आहे पोइ इरीगेशन था कयो उहो असांजो पोख में थी वञे, उहो वरी पोइ ज़मीन में थो वञे सॼो पाणी, उहो तेज़ाब जो इस्पतालनि जो, पर वरी उन मां ई पाणीअ मां वरी तव्हां वाटर सप्लाई था कयो। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त दुनिया में को मुल्क में को अहिड़ी हुकूमत हूंदी जेका 6 करोड़ माण्हुनि खे हिकिड़े ऑर्गेनाइज़ तरीक़े सां, वेल प्लेन्ड तरीक़े सां, जेको कल्ह इरीगेशन जे सेक्रेटरी बयान ॾिनो उन खां पोइ इहो लॻो त इहा हिकिड़ी पॉलिसी आहे हिननि जी। छा का दुनिया में अहिड़ी हुकूमत हूंदी जेका इन प्लेन्ड तरीक़े सां सभिनी इदारनि खे सीवरेज जे इदारे जे मातहत करे ऐं सॼो तव्हांजो इरीगेशन निज़ाम गटर में तब्दील करे वरी उन मां तव्हां पाणी ॾियो माण्हुनि खे? दुनिया में को अहिड़ो तव्हांखे मिसाल मिलंदो? हू त चवंदा न, मां चयुमि उते मां जेकॾहिं दुनिया जे ॿिए कंहिं मुल्क में अहिड़ो थिए हा त हुकूमत कॾो को घर वञी चुकी हुजे हा ऐं इहे माण्हू हुननि जे मथां क्रिमिनल केसिस हुजनि हा, इहे जेल में हुजनि हा, छाकाणि मर्डर आहे, हे क़तल आहे, हे तव्हां पूरे मुआशिरे खे क़तल था कयो। छाकाणि त केबी फीडर ते जेको तव्हां ॾिसंदव बि जेको कोटड़ीअ जी जेका इंडस्ट्रियल एरिया जो जेको गंद थो किरे, तव्हांजा वार कंडारजी वेंदा, तव्हांखे राति जो निंड न ईंदी, जंहिं क़िस्म जो केमिकल थो किरे सिंधूअ में। इहो सिर्फ़ु हिकिड़ो मिसाल थो तव्हांखे मां ॾियां।
हिते कराची में टनरीज़ जो जेको पाणी जेको किरे थो उन में जेके मेटल्स आहिनि तव्हां सोचे नथा सघो त माण्हुनि खे हिननि कहिड़े हिकिड़े आराह में विझी छॾियो आहे, माण्हुनि जी ज़िंदगी हिननि ॼण त ब्लैक वारंट इशू करे छॾियो आहे। हाणे इहा ख़बर न आहे त मां कहिड़े तरीक़े सां मरंदुसि, मां किडनी फेलियर में मरंदुसि, हेपेटाइटिस में मरंदुसि, TB में मरंदुसि या डिसेंट्री में, कॉलरा में, छाकाणि त इन पाणीअ में त सभु पॉसिबिलिटीज़ मौजूदु आहिनि। मूंखे तव्हां ॿुधायो त सिंध जे माण्हुनि जेको हिननि खे इलेक्ट कयो आहे इन करे कयो आहे त असांखे तव्हां गुह मुट जा पाणी पीआरियो न, पर पिटीशन तव्हां दाख़िल कई आहे, उन ते कोर्ट जेको आहे कमीशन क़ाइमु कई आहे। तव्हां बहसियत हिकिड़ी सोसाइटी जे ज़ाहिर आहे हिकिड़े सेंसिटिव पंहिंजो हिकिड़े मेंबर जी हैसियत में तव्हां उन ॻाल्हि खे सम्झो आहे, तव्हां केतिरो होपफुल आहियो इन सॼे प्रोसेस में? इन जे करे मां होपफुल आहियां जो असां हिकु त हीअ कमीशन ग़लतफ़हमी आहे कुझु माण्हुनि खे, हीअ कमीशन हूअ कमीशन न आहे जेका अंग अखर कठा करे ॾींदी आहे। सुप्रीम कोर्ट ऑर्डर जेको कयो आहे उन में कमीशन खे कमिश्नर जा पावर बि आहिनि, हाई कोर्ट जे जज जा पावर्स बि आहिनि। ऐं जॾहिं हाई कोर्ट जे जज जा पावर्स बि आहिनि त आर्टिकल 199 जे तहत उहो जेको फंडामेंटल राइट जिते बि कंहिं कम्यूनिटी जो कंहिं फ़र्द जो मुतासिर थींदो त जज उते ऑर्डर कंदो, ऑर्डर करे थो साईं। असां कराची खां वठी लाड़काणे ताईं जिते बि विया आहियूं, लाड़काणे खां मोटी आया आहियूं, हर जॻह ते जिते जिते जेका ज़्यादती थिए थी, ट्रीटमेंट प्लांट्स बंदि आहिनि, कब्ज़ा आहिनि, ऑक्सीडेशन प्लांटनि ते कब्ज़ा आहिनि, किथे जेको आहे सो करप्शन नज़र आई आहे, जज साहब हर जॻह ते ऑर्डर कंदो आयो आहे। तंहिंजे करे मूंखे इहा का परवाह ॻणती कोन्हे त हिन जो नतीजा त निकिरनि था, रोज़ था निकिरनि। अॼु बि जेको आहे ऑर्डर थियो आहे त तव्हां जेसि ताईं हीअ कमीशन फ़ैसिलो न कंदी कराची में का हाई राइज़ बिल्डिंग न ठहंदी नहीं, छाकाणि त जिन जिन घरनि खे 2000 वारनि जो बंगलो भञी उते जेको आहे 12 स्टोरी बिल्डिंग था ठाहे छॾनि। इहा सोचनी कोन था। अॼु सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी वारनि घुरायो, जज साहब ऑर्डर करे छॾी त न जेसि ताईं असां इहो असां मसइलो हल न कंदासीं, इहो छो थो थिए? आख़िर हिकिड़ी घिटी आहे में तव्हां 12 स्टोरी बिल्डिंग ठाहे छॾी, तव्हां त पैसा कमाए हलिया वियो। ऐं सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी बि पंहिंजा हथ पेर गरम कया। उनखां पोइ उहे माण्हू जेके लोकल रहनि था उते न उन्हनि खे पाणी दस्तियाबु आहे, न उते सीवरेज जो निज़ाम दस्तियाबु आहे। पोइ उहो छा थो थिए, उहो तबाह थो थी वञे पूरो इलाइक़ो। ऐं अलाह थी ॿुधे जेको आहे टैंकर माफ़िया जी, पर उहो सॼी DHA जो टैंकरनि ते हले थी पई, उहो बि उनखे बि घुरायो आहे। उहे जो आया हुआ सुभाणे जे ऑफिस जेके हायर अप्स हूंदा उहे बि ईंदा, कैंटोनमेंट बोर्ड जा बि ईंदा। हिकिड़ो वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी अची हिन मामले खे सॼे खे ॻाल्हायूं था त हिकिड़ी कमीशन ऐं हिकिड़ो पूरो निज़ाम, इहे हिकिड़ो माण्हू उनखे बहसियत हाई कोर्ट जे जज जे उन सॼे निज़ाम खे केतिरे ताईं उनखे फॉलोअप ॾींदो जो इहो ठीकु थींदो, या इहा कमीशन केतिरे हद ताईं कमु कंदी, उनजो को टाइम मुक़ररु हूंदो या छा थींदो, या इहा बिल्कुलु हिकिड़ी मुसलसल हलंदी पैरेलल गवर्नमेंट जे तौर ते सभिनी शयुनि ते नज़र रखंदी, उहा कीअं रखंदी? गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो। वठूं था वक़फ़ो, नाज़रीन वठूं था वक़फ़ो, वापसि प्रोग्राम खे अॻिते वधाईंदा असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम सिलसिले गुफ्तगू हलंदड़ आहे शाह बोस्तो साहब सां। शाह बोस्तो साहब मुल्क जा मारूफ़ एडवोकेट आहिनि ऐं हुनजी ताज़ो जेका पिटीशन दाख़िल थी गया सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे अंदरि, जंहिंमें सिंध जे अंदरि कराची खां कश्मीर ताईं ऐं पूरे सिंध जे अंदरि जेको पाणी जे हवाले सां छिरकाईंदड़ इंकशाफ़ात आहिनि, उन हवाले सां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान हाई कोर्ट जे जज ते मुश्तमिल जस्टिस कलोड़ा साहब जी ते मुश्तमिल हिकिड़ी कमीशन क़ाइमु कई आहे। उन कमीशन में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जा दौरा कया आहिनि ऐं अञा बि काफ़ी सिंध जा हिसा रहियल आहिनि। उमेद कजे थी त उन्हनि जा दौरा बि थींदा। अचो त शाह बोस्तो साहब सां सॼी गुफ़्तगू हलंदड़ उनखे अॻिते वधायूं। जी बोस्तो साहब, हाणे हिन में जेका असां बि उन प्रोसीडिंग्स खे ॾिसूं पिया त हिन में हिकु 8-10 मिनिस्ट्री जो गॾियल कमु आहे। माना लोकल गवर्नमेंट जी मिनिस्ट्री बि इन्वॉल्व थींदी, उनजा वरी मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स आहिनि, सीवरेज जा जुदा आहिनि, त पंहिंजो वाटर सप्लाई जा जुदा आहिनि, इरीगेशन जी मिनिस्ट्री जी जीअं तव्हां ॻाल्हि कई त उन जो कमु आहे त उहो जेको असांजा जेके आहिनि पाणी जा जेके साफ़ पाणी जा जेके ज़ख़ीरा आहिनि उनखे साफ़ रखे। इंडस्ट्रीज़ जी मिनिस्ट्री आहे जेका ज़ाहिर इंडस्ट्रियल वेस्ट जीअं तव्हां कोटली जो मिसाल ॾिनो उहो उन मां थिए थो। हेल्थ मिनिस्ट्री आहे, ज़ाहिर आहे इहो इंसानी ज़ाहिर आहे हेल्थ सां लॻा पियल आहे ऐं ख़ुदि जेके अस्पताल आहिनि उन्हनि जो जेको आहे पंहिंजो जेको आहे वेस्ट आहे उहो बि उते था उछलनि।
एनवायरमेंट जी मिनिस्ट्री आहे उहा बि इन्वॉल्व थींदी, ह्यूमन राइट्स जी मिनिस्ट्री इन्वॉल्व थींदी, ईअं ॿियूं केतिरियूं मिनिस्ट्रीज़ इन्वॉल्व थींदियूं। हिकिड़ो माण्हू ते मुश्तमिल हिकिड़ो हाई कोर्ट जो जज ते मुश्तमिल हिकिड़ी कमीशन जेका आहे उहा हेतिरनि समूरनि मिनिस्ट्रीज़ खे कीअं ठीकु कंदी जेसिताईं छाकाणि इहे ठीकु न थींदियूं। ॾिसो, पहिरीं ॻाल्हि तव्हांखे मां गुज़ारिश कयां त सिस्टम जेको आहे उहो मौजूदु आहे, इंफ्रास्ट्रक्चर्स मौजूदु आहिनि, रूल्स मौजूदु आहिनि, सभिनी जो पंहिंजो पंहिंजो डिस्ट्रीब्यूशन ऑफ वर्क मौजूदु आहे। सिर्फ़ु जेकॾहिं का शइ मौजूदु न आहे त हुकूमत जी तवजा, अकाउंटेबिलिटी ऐं नेक नियती हिननि नसासक ठाही आहे। मूंखे तव्हां ॿुधायो त नसासक ठाहिण जी ज़रूरत कहिड़ी हुई? 40 अरब रुपयो एशियन डेवलपमेंट बैंक खां हिननि कर्ज़ु खंयो आहे। 8 शहर टोटल हिन हवाले शुरू में कया हुआ, हाणे वञी 5 बचिया आहिनि। ऐं नसासक छो ठाही वई त जीअं आसानीअ सां पंहिंजा माण्हू भर्ती कयूं ऐं अर्बन रुपयनि जी जेका छो त कर्ज़ु हुयो, पुछण वारो को हुयो ई कोन, उहो अर्बन रुपयनि जा जेको आहे सो हुननि उहे अंदरि जेको मिसमैनेजमेंट थी आहे, रेगुलरिटीज़ थियूं आहिनि, बंगलिंग्स थियूं आहिनि। असांखे सखर में मां जज साहिब खे ॿुधायमि त लखनि करोड़नि रुपयनि जो सामान त चोरी थी वियो आहे। मतिलबु त का मालिकी कोन्हे का। नसासक हिकिड़ो डिज़ास्टर आहे। जेके शहर तव्हांखे ॿुधायमि, लाड़काणो, शिकारपुर, जेकबाद, सखर, इहो सभु नसासक जे जेको आहे हुन में आहे। नसासक जो जेको MD आहे उहो स्टील मिल जो हिकिड़ो मुलाज़िम आहे, उहो पहिरें चीफ मिनिस्टर साहिब जो अज़ीज़ आहे। उनखे अची उते डायरेक्टर रखियो लाड़काणे जो, नसासक जो। उनखां पोइ उनखे फॉर द लास्ट 2 years or 3 years एक्टिंग MD जी चार्ज आहे। को हिसाब किताब कोन्हे, का ऑडिट कोन्हे, कुझु कोन्हे, जागीर आहे। मसइलो इहो आहे, का मिनिस्ट्री कुझु बि कोन्हनि। हाणे असांजा प्रॉब्लम कहिड़ो पियो थिए, नसासक खे का शइ चऊं पिया साईं हे PND जो प्रॉब्लम आहे। PND वारनि खां पुछो, न साईं असां त सिर्फ़ु ठाहे असांखे ॾियणो आहे, हलाइणो हिननि जो कमु आहे। यानी तव्हां अंदाज़ो कयो त अच्छा वरी जो पुछो तव्हां उनखां चेयरमैन खां पुछो त साईं मूंखे त को पावर ई कोन्हे। छाकाणि त मां जी गुज़ारिश शुरू में कई न त जीअं बैठकियत हूंदी आहे न, मक़बूज़ा क़ौम हूंदी आहे, पोइ उन्हनि जे बारे में हुकुमराननि खे, उहे बि हुकुमरान कहिड़ा, मंगोल, तातारी, मॉडर्न कॉलोनियल जेको इंपीरियल जेको ब्रिटिश इंपीरियलिस्ट हुया, घटि में घटि उन्हनि में बढ़िया बेसिक ह्यूमैनिटी वरी बि हुई। हे मंगोलनि वारो सिस्टम हिननि इंट्रोड्यूस कयो आहे। सिर्फ़ु चाहे त दादागीर वेठा आहिनि, लठ फरदार वेठा आहिनि हर डिस्ट्रिक्ट में, उन्हनि खे विराए ॾिनो आहे, बाबा जेको वणेव कयो। पोइ इहा ख़बर कोन्हे, शिकारपुर में 128 एकड़नि ते TMA जी ज़मीन हुई, जेका केतिरनि ई सालनि खां उतां जेको लठ सरदार आहे उनजे जेको आहे सो माण्हुनि जे कब्ज़े में हुई। हाणे असां जॾहिं वियासीं हुते त मां गुज़ारिश कई, ऑक्सीडेशन प्लांट बि कब्ज़े में हुयो। उनखां पोइ नालो जेको आहे जितां पाणी निकिरंदो हुयो सालनि खां वठी, उन ते जॻहियूं ठही वियूं। अधु कलाक जो कमु हुयो। जज साहिब टिनी जा जेको ऑर्डर्स करे छॾिया ऐं चई त विदिन 1 week मूंखे इहे ख़ाली कराए कंप्लाइंस कराची मोकिलियो। मूंसां SP साहिब कल्ह मूंखे SMS कयो आहे, सर हिन हफ़्ते में थी वेंदा। साईं कुझु बि कोन्हे, अथॉरिटी एक्सरसाइज़ करण जी ॻाल्हि आहे न। जेके सालनि जा साल कब्ज़नि में रहिया, हिकिड़े हफ़्ते में जेको आहे सो उहे ख़ाली थी विया। त तव्हांजी नियत छा आहे? तव्हां करणु चाहियो था, नथा करणु चाहियो? ॻाल्हि सॼी आहे। हो सम्झनि था, असांजा भोतार जेके पीपल्स पार्टी वारा हुकुमरान जेके आहिनि, उहे सम्झनि था त बाबा हे माण्हू थोरी न कुता बिला आहिनि, हिननि खे ईअं ट्रीट कयो। छो त मां नथो सम्झां त इंसाननि खे तव्हां गटर जो पाणी ॾींदव। त ॻाल्हि जेका तव्हां था कयो, हिकिड़े जज जे करे, हिकिड़े जज हिकिड़ो सोशल रेवोल्यूशन आणे छॾियो आहे। सॼी सिंध में हिन 2 शयूं कयूं आहिनि। हिकिड़ो त हिन उते जो उते ऑर्डर कया आहिनि, जेकबाद में 1.5 अरब रुपए जो प्लांट लॻो जेको बंदि पियो आहे, उनजे लाइ इंक्वायरी विहारीसीं, नैब में केस वेंदो। वरी मज़े जी ॻाल्हि छा थी आहे, छंछरु वारे ॾींहुं मूंखे अॼु ॿुधायो वियो आहे त छंछरु वारे ॾींहुं सुप्रीम कोर्ट हिकिड़ो एडिशनल ऑर्डर कयो आहे, जंहिंमें 10 ॾींहं असांजी कमीशन जो टाइम वधियो आहे ऐं सॼी सिंध जे DJs खे डायरेक्टिव्स मिलिया आहिनि त जेके जेके 5 सालनि में जेके बि तव्हांखे हर डिस्ट्रिक्ट में जेके प्रोजेक्ट्स हिन सां मुतलिक़ जेके ठहिया हुया, उन्हनि सभिनी जी डिटेल वठी मोकिलियो। सो सुप्रीम कोर्ट हाणे पूरे सिंध जे 5 सालनि में जेके गुज़िरियल 5 सालनि में जेके बि प्रोजेक्ट्स इन सां जुड़ियल आहिनि, उन्हनि सभिनी जी डिटेल वठी मोकिलियो त केतिरा पैसा ख़र्च थिया, कॉन्ट्रेक्टर केरु हुयो, अमलदार केरु हुया,
उहे हलनि था नथा हलनि उनजी सॼी पॉल्यूशन हाणे उहो असां सॼी सिंध जा DJs जेके आहिनि उहो इंफॉर्मेशन कठी था कनि विदिन 1 वीक उन्हनि खे ॾियणी आहे उहा हीअ मश्करी कोन थी हले हिन वरी असां कमीशन जो टाइम केतिरो हूंदो 10 ॾींहं वधिजी वियो आहे हूअं हुयो 6 हफ़्ता हाणे 10 ॾींहं ॿिया वधाए छॾियोसि माना इहो नेक्स्ट मंथ जे 20 तारीख़ ताईं इहा कमीशन फेब्रुअरी ताईं 20 ताईं हल्दी हुन खां पोइ ॿी ॻाल्हि जेका थी आहे मां पर्सनली सम्झां थो त मुंहिंजे लाइ हाणे इहो मुमकिन ई कोन्हे त मां चुप करे घर वेही रहां मां कुझु दोस्तनि सां वेही असां लॉ ड्राफ्ट था कयूं असां कानून ड्राफ्ट था कयूं त आर्टिकल 212 जे तहत कॉम्पनसेशन ट्राइब्यूनल्स क़ाइमु थियणु घुरिजनि हुकूमत जे गफ़लत करप्शन इरेगुलरिटी जी करे जेकॾहिं माण्हुनि खे बीमारियूं थियूं थियनि त माण्हुनि खे हक़ु हुजणु घुरिजे उहो हुनजो राइट आहे त वञी उहे हिन ट्राइब्यूनल में उहो क्लेम दाख़िल कनि जीअं सॼी दुनिया में थींदो आहे टॉर्शियस क्लेम्स जेको आहे दाख़िल कनि ऐं मुआवज़ो बि वठनि ऐं डैमेजिस बि क्लेम कनि असां उहो कानून बि जेको आहे सो सुप्रीम कोर्ट खां ऑर्डर कराईंदासीं छो त आर्टिकल 212 जे तहत हिननि खे उहे ट्राइब्यूनल्स ठाहिणियूं आहिनि जेकॾहिं न ठाहियूं आहिनि तंहिं करे पुछाणो ई कोन्हे हिननि जो मुंहिंजी कोशिशि इहा आहे त जेसि ताईं माण्हुनि खे उहो टूल न मिलंदो उहो रस्तो न मिलंदो जंहिंमें पुछाणो करे सघनि हाणे त छा आहे हाणे त वञी बीहनि था बोतारनि जे घर जे ॿाहिरां न या DCA जे ऑफिस जे ॿाहिरां था धिका खाइनि न या वञी कंहिं काउंसलर जे घर तां वञी दरवाज़े ते बीहनि न पोइ जॾहिं तव्हांखे डिविजनल लेवल ते इहे ट्राइब्यूनल्स हूंदियूं 3 महीननि में केस डिसाइड कंदियूं ऐं करोड़नि रुपयनि जे मथां दावा ठोकींदा माण्हू पोइ इहा सोशल जेका इन्वॉल्वमेंट आहे जे सॼी दुनिया में थींदो आहे त माण्हू क्लास एक्शन्स खणी ईंदा आहिनि कम्यूनिटीज़ खणी ईंदा आहिनि तव्हां प्रोग्राम जे शुरूआत में चयो त पाकिस्तान जे आइन जे अंदरि इहो हर सिटीज़न खे बग़ैर कंहिं रंग नस्ल ज़ात पात ॿोली जे मतभेद जे इहो राइट हासिल आहे पर उहो राइट कीअं असर्ट कयो ठीकु आहे न राइट हाणे उन जे लाइ ॿुधो 2 शयूं आहिनि मतिलबु लॉयर तव्हांखे उहो प्रोटेक्ट थो करे हिकिड़ो राइट तव्हांजो मौजूदु आहे हाणे उन राइट खे तव्हां हासिल कीअं कंदव उन लाइ तव्हांखे उहो अदालत घुरिजे क्रिमिनल अदालतूं आहिनि उहा अदालत कोन्हे टॉर्शियस क्लेम्स जी अदालत कोन्हे इंडिया में हिनखे चवंदा आहिनि ग्रीन ट्राइब्यूनल जेका माहौलियात सां मुतलिक़ पाणी ॿिया तव्हांजा जेको आहे सो तव्हांजो वाटर एयर ऐं नॉइज़ पॉल्यूशन्स ऐं ॿिया पॉल्यूशन्स जेके आहिनि उन सां जेकॾहिं तव्हांजी ज़ाती या कम्यूनिटी जी ज़िंदगी मुताफ़िर थी थिए त उन लाइ इंडिया में उन्हनि पूरी दुनिया में आहे इंडिया में उन्हनि अलॻि ग्रीन ट्राइब्यूनल्स क़ाइमु कयूं आहिनि माण्हू वेंदा आहिनि फैक्ट्री वारनि जे ख़िलाफ़ु लोकल म्युनिसिपलिटी जे ख़िलाफ़ु कंहिं डिपार्टमेंट जे ख़िलाफ़ु जेके उहे सभु जेको बि प्रोजेक्ट्स हलनि था जेके बि उहे कमु कनि था जेके पंहिंजा उनजा स्टेट्यूटरी फंक्शन्स आहिनि उन था परफॉर्म करे सघनि जीअं हे आहे त पाणी तव्हांखे फिल्टर करिणो आहे पाणी तव्हांखे ट्रीट करिणो आहे नथा कनि हाणे उनजे नतीजे में असां वटि नेब आहे न मूं हिते नेब जे प्रोग्रामनि में मां मुख़्तलिफ़ पंहिंजो ऑफिशियल सां ॻाल्हायां हुननि चयो त बाबा असांजी जेका आहे जेको इदारो आहे किथे बि का मिस एप्रोप्रिएशन थिए थी तव्हांखे क्लेम त न मिलंदो न क्लेम मिलण ॿी ॻाल्हि आहे मां चवां थो हीअ ॿी ॻाल्हि आहे हे टॉर्शियस क्लेम जी ॻाल्हि थो कयां तव्हांजो जेको तव्हां सां सरकारी कंहिं अमलदार जे मुंहिंजो मां तव्हांजी ॻाल्हि ॿुधी बल्कि तव्हां तफ़सील सां मुंहिंजे पॉइंट ऑफ व्यू ॿुधो सही न माण्हू इहो सॼो उहो चवनि था त इहो जेको आहे पंहिंजो कंप्लेन ड्रिवन इदारो आहे माण्हू कंप्लेन कनि त भई नैब ॿी ॻाल्हि आहे न मां तव्हांखे एज़ अ लॉयर थो ॿुधायां नैब जो ई ज्यूरिसडिक्शन डिफरेंट आहे मां चवां थो उनजे लाइ वरी वकील ॾे वञे माण्हू न हो पाण वञी सघे थो माण्हू इहो ई त ॻाल्हि आहे तव्हांखे सिर्फ़ु छा करिणो आहे लैब रिपोर्ट खणणी आहे मुंहिंजे इलाइक़े में साईं हे गंदो पाणी आहे हेतिरे अरसे खां गंदो पाणी आहे हिकिड़ी तव्हांखे एप्लीकेशन ॾियणी आहे उन खां पोइ उहा ट्राइब्यूनल जेका आहे उनजो इंक्विजिटोरियल उहा पाण उनजी पुछा गुछा बि कंदी उन खां पोइ समरी ट्रायल आई आहे इन में का तव्हांखे वॾी का उड़थी करणी पए ऐं उन खां ॾिसो न उन सां छा थो थिए हिकु त माण्हुनि खे पंहिंजे हक़ जे दिफ़ा करण जो हिकिड़ो रस्तो थो मिले सॼी दुनिया में हूंदो आहे इहो जेके बि तव्हांजूं कंपनी ॿाहिरि अमेरिका में जेके कॉर्पोरेशन्स आहिनि जेकॾहिं उहो को काड़ी प्रोडक्ट थियूं ठाहिनि को अहिड़ा मतिलबु को काड़ी कार ठाहियूं जंहिंजो ब्रेक सही कमु नथो करे जीअं इहा सैमसंग जेको आहे तव्हांखे ख़बर पई त रिसेंटली हुनजी बैटरी ख़राबु हुई घणा $20 बिलियन जो लॉस थियो आहे हुननि खे ॾिसो जेसि ताईं माण्हू अदालती लिहाज़ खां इंतिज़ामी लिहाज़ खां ऐं इन सां गॾोगॾु जेको उन्हनि जो जेको पंहिंजो कम्यूनिटी जो जेको 128 एकड़ ज़मीन जी तव्हां ॻाल्हि कयो था उहो जेको हिकिड़ो बोतार जे कब्ज़े में आहे TMA जी
ऐं उते जेको प्लांट जेको आहे उन ते बि कब्ज़ो आहे, ईअं तव्हांखे सॼी सिंध जे अंदरि उहो हर जॻह ते ऑर्डर थिया आहिनि। ठीकु आहे न। कराची में महमूदाबाद में ऑर्डर थियो अथव, कराची जी महमूदाबाद में 120 एकड़नि ते 50 एकड़ ॾेई छॾिया आहिनि मुस्तफ़ा कमाल MKM जे माण्हुनि खे। उनजी ज़मीन जेको आहे ट्रीटमेंट प्लांट जी ज़मीन, उन ते बि जेको आहे असां ऑर्डर करायो आहे। जेका 50 एकड़ बची आहे उनखे तहफ़ुज़ कंदा, हुन ते इंक्वायरी वेंदी। ॾिसो ॻाल्हि इहा न आहे, मां नथो चवां तव्हां हिते सॼी सिंध जा जेके पाण कराची आहे न रेलवे लाइन आहे न, सर्कुलर रेलवे जा जेके, असां इहो बहस ई कोन्हे, असां को इहो कोन था चऊं त हीअ कमीशन जेका आहे को पाकिस्तान जी सिंध जा सभु मसइला हल कंदी। न न, मां पाणी जो मसइलो पर मां सिर्फ़ु हिकिड़ी गुज़ारिश थो कयां त जॾहिं हिकिड़ी कमीशन इहो सभु कुझु एतिरो करे सघे थी, हिकिड़ी कमीशन हिकिड़ो जज, त जेकॾहिं इहे सभई इदारा कमु कंदा ऐं उनजा जेके नतीजा निकिरंदा उहे मूंखे ॿुधायो त केॾा त सॉलिड ऐं उनजो लॉन्ग लास्टिंग इम्पैक्ट पवंदो। इहो ई त मुंहिंजो चवणो आहे त इहे कंदा कोन। कंदा छो न कंदा? तव्हां पुछाणो कयो आहे कॾहिं हिननि खां? कॾहिं कंहिं ॿुधायो मूंखे कंहिं पॉलिटिकल पार्टीअ, कंहिं तंज़ीम, कंहिं मीडिया जे माण्हू बि कॾहिं इन शइ खे अहिड़े तरीक़े सां खयो आहे? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त सॼी दुनिया में हाणे सिविक मूवमेंट्स आहिनि, को फेमिनिस्ट हुजनि, तव्हांजो जेंडर बेस्ड हुजनि, तव्हांजो रेशियल हुजनि, तव्हांजो LGBT जा राइट्स हुजनि, इहे सभु सिविक मूवमेंट्स आहिनि। मां उहो ई चवंदो त मूवमेंट क्रिएट कोन पई थिए न। ॾिसो न, हाणे मां हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई आहे, मां सेटिस्फाइड आहियां, मूंखे काफ़ी सुठी मोट मिली आहे, मीडिया जी सुठी मोट मिली आहे, जज साहिब जो मां बे इंतिहा दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जो मूंसां गॾु गंद जे ढेरनि ते बि हाणे चलो बीमार थी पियो आहे, लिटरली दवा थो खाए। त ॻाल्हि आहे त शुरूआति कबी, मूंखे उमेदु आहे असांजा दोस्त बि निकिरंदा, सिविल सोसाइटी निकिरंदी, सान्यामंद निकिरंदा, इहे सभु निकिरंदा, पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि जी मालिकियूं कंदा। न कंदा त पोइ त कुझु बि न रहंदो न। असांजो मुआशिरो ॾिसो न, हाणे त इन ते को बहस ई कोन्हे, इन ते का गुंजाइश कोन्हे, को शक शुबो कोन्हे त असांजो पाणी जेको आहे उहो गटर जो पाणी आहे। जॾहिं इहा शइ प्रूव थी वई त उन खां पोइ चुप करे वेहणु मुमकिन आहे? ऐं केसि ताईं माण्हू चुप करे वेहंदा? ऐं ज़ाहिर आहे इन जो किथां न किथां हिकिड़ो जेको इहो जेका अञा त खणी इहा जेको रख में जेके अञा एतिरी बाहि पूरी न पैदा थी आहे, ओचितो जेको इहो बबड़ ॾेई करे ॾींदा, ॾिसंदो शोला पैदा थींदा, माण्हू निकिरंदा। छो त माण्हू हाणे असां जिते जिते वञूं था, जज साहिब जे गिर्द केतिरा ई माण्हू अची बीह था रहनि बग़ैर कंहिं ख़ौफ़ जे, जेको आहे आङुरियूं खणी था माण्हुनि खे जेको आहे ॿुधाइनि जज साहिब खे, चवंदा आहिनि हे इनवॉल्व आहे, हिन जो मसइलो आहे, हीअं थो थिए। त ईअं कोन्हे, माण्हू सुतल कोन्हनि, मसइलो इहो आहे त माण्हू यरगमाल बणिजी विया आहिनि। हिननि उतां जी सभिनी हर हिननि हुकुमराननि रिकनसिलेशन जे नाले में हर सतह ते बार्गेन कई आहे। हिननि हर क़िस्म जे, इवन असांजे उस्ताद साहब, हाणे मां आख़िर में तव्हां प्रोग्राम जो टाइम बि पूरो थिए थो, ॿ टे जेको आहे मां हिकिड़ा शायदि तव्हांखे उहो सुवाल चुभंदड़ लॻनि, पर मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी त उन्हनि खे जेको आहे क्लियरिटी जे करे, हीअ जेका कमीशन ठही आहे 20 फरवरी ताईं उहा एक्सटेंड थी वई आहे, 20 फरवरी ते इहा कमीशन पंहिंजो टेन्योर पूरो कंदी। हीअ जंहिं भुतार 128 TMA जे ज़मीन ते कब्ज़ा कया, अहिड़ा ॿिया केतिरा ई भुतार आहिनि, तव्हांजे ख़्याल में अहिड़नि केतिरनि भुतारनि खे इहा कमीशन सज़ा ॾेई सघंदी जेको तव्हां चओ त हाई कोर्ट जे जज खे इहे पावर आहिनि? नंबर 1। नंबर ॿी ॻाल्हि आहे, ठीकु आहे, सज़ा न ॾींदी। नंबर ॿी ॻाल्हि आहे त हीअ कमीशन जेको आहे 20 तारीख़ खां पोइ तव्हांखे छा उमेदु आहे त भई सिंध जा 6 करोड़ माण्हुनि मां 5 सैकड़ो माण्हुनि खे साफ़ पाणी मिलणु शुरू थी वेंदो, 8 सैकड़ो माण्हुनि खे पाणी साफ़ मिलणु शुरू थी वेंदो। नंबर 2। नंबर 3 ॻाल्हि इहा त तव्हांजे ख़्याल में जेको आहे 20 तारीख़ ताईं जेको हीअ जेका सॼी जेका इरीगेशन ऐं वाटर ऐं सीवरेज ऐं ॿिया जेके हीअ जेके कब्ज़ा जन जी तव्हां ॻाल्हि कई आहे, सिंध जे अंदरि घणा % उहो कब्ज़ा पाण छॾाए वेंदासीं? साईं मां मञां थो, पर हुनजो हल बि त ॿुधायो न। चौथो मुंहिंजो सवाल जेको, न मां मञां थो तव्हांजी ॻाल्हि, इहे सभु सवाल तव्हांजा जाइज़ आहिनि, पर तव्हां इहो बि त ॾिसो त हिकिड़ी जज जी कमीशन केॾो वॾो क्राइसिस पैदा करे छॾियो आहे। तव्हां मूंसां वेठा हो, अॼु मां चोथों प्रोग्राम थो कयां, मुंहिंजी निड़ी सुकी वई आहे, ॻाल्हाए अलाए केतिरियूं मूंखे ॾींहं में फ़ोनियूं थियूं अचनि। छो वज़ीर ख़ुशि वेठा आहिनि छा? असेंबली में अॼु बि ताड़ा था मिलनि पिया। ॾिसो वज़ीरनि जी हुकूमत ख़ुशि वेठी आहे, कामोरा ख़ुशि वेठा आहिनि छा? कंहिंखे का बिड़क न आहे, जज जे साम्हूं अचनि था, थोरी बेइज़ती थियनि थी, अलाह अलाह ख़ैर सलाह कामर जी। इहा सोच त पैदा करणी न आहे न। ॾिसो वॾेरो पॉलिटिशियन कामोरो
उहे हिकिड़ी तव्हांखे लेवल ते ॾाढा ख़ुशि ऐं हिकिड़ा मुतमइन नज़र ईंदा, पर हिकिड़ी चूंडी पवंदी आहे न जॾहिं, पोइ हे पोतियूं खणी था वञनि ऐं पोइ वरी इलाज करे हथ ॿधी जेको आहे पंहिंजी जान था छॾाइनि। सो ईअं कोन्हे, माण्हुनि जे गुस्से खे, माण्हुनि जे नफ़रत खे, माण्हुनि जे रद्दमल खे अंडर एस्टिमेट न कयो। न, मां चवां थो हाणे हिकिड़ी शइ पैदा थी आहे, अञा 15 ॾींहं मस थिया आहिनि, इन्हनि 15 ॾींहंनि में हिन वक़्तु जेका तव्हांजे साम्हूं अवेयरनेस, ऐं उनखां पोइ अञा सुप्रीम कोर्ट त केस खयो ई कोन्हे। इहो दिस इज़ माय क्वेश्चन, ॿुधो, अञा इहो मामिलो सुप्रीम कोर्ट में वेंदो, उनखां पोइ मुंहिंजी कोशिशि हूंदी त मां हर डिस्ट्रिक्ट में वकीलनि दोस्तनि खे घटि में घटि तयारु कयां त कंटेम्प्ट जूं एप्लीकेशनूं फाइल कंदा रहंदासीं। जिते हिननि असां सां इहो जेकॾहिं वरी हिननि इहो हशर कयो, जेके ऑर्डर्स पास थिया असां उहे वॉच कंदासीं, जेकॾहिं उहे इम्प्लीमेंट न कया असां कंटेम्प्ट सुप्रीम कोर्ट में वेंदासीं। मां सुप्रीम कोर्ट वियो ई न करे विया, मां हिननि खे छॾुसि कोन जेसि ताईं सिंध जे अंदरि असांजे माण्हुनि जी हे इज़त न कंदा, हुननि खे उन्हनि जे इज़त नफ़्स, उन्हनि जे वक़ार खे मजरू न कंदा। असां हिननि जी जागीर कोन्हे का सिंध, हे सिंध में जेकॾहिं हुकूमत कनि था त असांजे करे था कनि। सवाल इहो आहे त ही जेके तव्हां सभई ॻाल्हियूं ॿुधायो था, बहसियत हिकिड़े वकील जे, तव्हां लीगल कोर्स जी ॻाल्हि कयो था, हीउ थींदो पिटिशन जेको ऑर्डर थींदा 22 तारीख़ ते जेके ऑर्डर थियणा हूंदा, कमीशन जा ऑर्डर थींदा, पोइ तव्हां उनखे फॉलोअप में जेको आहे उन जा कंटेम्प्ट जा केसिस विझंदव, इहा लीगल कोर्स आहे। छा तव्हांजी हिन सॼी हुन में जेको तव्हां बार बार हुनजो ज़िक्र कयो था, सिविल सोसाइटी जी का मूवमेंट, छाकाणि हेल ताईं ॾिसो न, जेका तव्हां ॻाल्हि कई रए जी ॻाल्हि कई त उन ते असांखे सॼी सिंध में सिविल सोसाइटी बि नज़र आई, किथे 100 माण्हू, किथे 200 माण्हू, किथे हू रद्दमल बि आया। हिन मसइले ते असांखे मूवमेंट थींदे नज़र नथी अचे। साईं ॾिसो, ॻाल्हि ॿुधो, मां इहो सोचे कोन थो कयां, मां लीडर आहियां, न मां पॉलिटिकल लीडर आहियां, मां इहो ज़रूरु तवक़ा थो कयां, तव्हां सोशल मूवमेंट जी ॻाल्हि कयो था, मां तवक़ा थो कयां त जेके माण्हू, जेके दोस्त असांजा दानिशवरी जी जो दावो था कनि, साझा मंदी जो दावो था कनि, यकीनन उहे हिकिड़े लेवल ते अची, हिकिड़े पॉइंट ते अची ज़रूरु सोचींदा त छा जिन जे लाइ असां दानिश्वर बणिजी, पब्लिक स्पीकर्स बणिजी असां वेहूं था, उन्हनि माण्हुनि खे छा उहो बर्दाश्त कंदा त उहे माण्हू गटर जी पाणीअ सां ज़िंदगी गुज़ारनि, ऐं जेकॾहिं उनजे बावजूदि बि उहो मेलनि में वेठा हूंदा, मिनिस्टरनि सां गॾु वेठा हूंदा, त तारीख़ में पुछाणो सिर्फ़ु इन्हनि कामोरनि ऐं पॉलिटिशियन्स जो न थींदो, सभ खां वधीक इन्हनि जो थींदो, बिकॉज़ दे आर द कॉन्शियस कीपर, दे आर द कीपर्स ऑफ कॉन्शियस। ज़मीर जा चौकीदार इहे आहिनि। ज़मीर जी ॻाल्हि कई तव्हां पंहिंजो, सो हाणे तव्हांखे हुकूमत जे पारां ज़ाहिर आहे ज़मीर साहब ई फेस कंदा हूंदा। न, आई एम वेरी सीरियस। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी मूंखे उमेदु आहे, न मां हुन पॉइंट ऑफ व्यू खां मूंखे उमेदु आहे, मूंखे तवक़ा आहे त तारीख़ में जीअं असांजे दानिश्वरनि, सान्या मंदनि पंहिंजो रोल प्ले कयो आहे, पॉलिटिकल स्ट्रगल्स कयूं अथऊं, जेलनि में विया आहिनि, मोटंदा, पंहिंजा मोर्चा संभालंदा, जेको उन्हनि जो ज़ोर ऐं ताक़त जो जेको ज़रियो आहे उनखे इस्तेमालु कंदा। सिंध जे माण्हूअ सां हिन वक़्तु जेका तज़लील थी रही आहे, हुननि जी जेका सिहत ख़तमु थी वई आहे, हुननि जी जेका ज़िंदगी हिन वक़्तु हिकिड़े हू सर्वाइवल जे स्ट्रगल में अची विया आहिनि, ऐं उनजे बावजूदि हू वीचारा मजबूर थी विया आहिनि, छाकाणि त सोसाइटीअ खे जंहिं तरीक़े सां ट्रैप कयो वियो आहे, उहो हर लेवल ते जेको आहे सो करप्ट करे मॉरल कैरेक्टर फाइबर ख़तमु करे वियो आहे। उन में अहिड़े मौक़े ते मुंहिंजो इहो तारीख़ जो जेको मुंहिंजो मुतालो आहे, अहिड़े मौक़े ते ई सोशल ऐं सिविक इंटेलेक्चुअल मूवमेंट्स पैदा थींदियूं आहिनि, दानिश्वर निकिरंदा आहिनि, ऐं इन ऊंधाई वारे दौर में दानिश्वर जेको आहे सो ॾिया खणी निकिरंदा आहिनि ऐं रोशनीअ खे ॿीहर पैदा कंदा आहिनि। न त ॿी सूरत में तारीख़ में उन्हनि जो नालो बि लिखिबो ऐं उन्हनि जो नालो बि लिखिबो जिन कोशिशि कई ऐं कोशिशि में भली नाकाम विया पर मैदान में रहिया। सो इहो मां सम्झां थो त इन्हनि खे इन शइ जो इदराक करणु घुरिजे। इहे मेला जेके आहिनि, गटर जे पाणी पीअण वारनि मुआशिरनि में इहे मेला न थींदा आहिनि, ऐं गटर जे असांजी ज़िंदगी जो हिकिड़ो मेटाफोर बणिजी वञे त उन दौर में वेही मिनिस्टरनि सां स्टेजनि ते वेही डांसियूं न कबियूं आहिनि। इहो मूंखे चवण जो हक़ ॾियो। तव्हांजी वॾी महिरबानी उस्ताद साहिबु, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी, यकीनी तौर ते तमामु वॾो अहम क़दम आहे, ऐं अहम क़दम खां वधीक इहा ॻाल्हि आहे त ॾाढी अफ़सोसनाक सूरत हाल जेका आहे उहा उस्ताद साहिब जी पिटीशन खां पोइ जेका कमीशन विज़िट कयो आहे उहा साम्हूं आई आहे। ऐं
ओस्तो साहब होपफुल आहे ऐं यकीनी तौर ते इहो मसइलो जेको आहे ओस्तो साहब जो ज़ाती मसइलो आहे कोन त हीउ मसइलो हुनजो ज़ाती न आहे को हीउ सिंध जे करोड़े माण्हुनि जो मसइलो आहे, उन्हनि जी ज़िंदगीअ जो उन्हनि जे मुस्तक़बिल जो मसइलो आहे ऐं उन्हनि खे ई हिन मसइले ते अॻिते अचिणो पवंदो ऐं उहो अॻिते अचण जा जेके बि ज़रिया आहिनि उहो लीगल कोर्स जे हिसाब सां हुजे, उनजे अंदरि बार एसोसिएशन्स तमामु वॾो किरदारु अदा करे सघनि थियूं, जेको ओस्तो साहब पंहिंजी हिकमत अमली में ॿुधाइनि था त मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेके उनजा वकील दोस्त आहिनि उहे उन सां ॻाल्हाईंदा। उन सां गॾु गॾु असांजा जेके साञावंद आहिनि पढ़ियल लिखियल जेके हल्का आहिनि उहे जेको आहे उनमें पंहिंजो रोल अदा कनि था। ख़ासि तरह असांजा जेके एजुटेशन जे पॉलिटिक्स कंदड़ जेके असांजा पॉलिटिकल कारकुन आहिनि, कॉन्शियस जे बुनियाद ते पॉलिटिकल वर्कर जेके एक्टिविस्ट रहिया आहिनि, उन्हनि खे जेको जीअं मूं प्रोग्राम जे शुरूआति में चयो हो त उहे क़ौमी इशूज़ ते जेको आहे धारी आबादकारी फलाणनि मसइलनि ते ऐं पाणी जे मसइलनि ते, कालाबाग डैम जे मसइलनि ते जेके उहे रैलीज़ ऐं मार्चूं कंदा हुआ, हिन वक़्तु जॾहिं सॼी सिंध जा करोड़े माण्हू पीअण जे पाणी जे हवाले सां इहो आहे त उहे गटर जो पाणी पीअनि पिया, इन ते उन्हनि पॉलिटिकल वर्कर्स खे, सिंध जे साञावंदनि खे, सिंध जे अदीबनि दानिशवरनि खे, सिंध जे उस्तादनि खे, साफ़ियुनि खे, हारियुनि खे यकीनी तौर ते पंहिंजो जेको जिथां आवाज़ वॉइस रेज़ करे सघिजे थो उहो कजे, छाकाणि त इहो त बहरहाल हर इंसान जो अॼु जी दुनिया में बुनियादी हक़ तस्लीम कयल आहे, जेको असां सिंध जे बावकार सिंध जे ऐं ख़ुशहाल सिंध जे हिकिड़े माण्हू खे बि उहो हक़ जेको आहे उहो रियासत कोन पवंदी। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो, पंहिंजे मेज़बान फयाज़ नाश खे इजाज़त सदाईं गॾु।